नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर वाकिलियूं। काफ लीग सरबराह चौधरी शुजात चयो आहे त पाक फ़ौज ख़िलाफ़ हलंदड़ नाकारी मुहिम बर्दाश्त जोगी नाहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में चौधरी शुजात चयो आहे त पाक फ़ौज हर ॾुखिये वक़्त में क़ौम जी मदद कई आहे। हुन चयो त सियासतदान सियासी मामलनि खे पासे ते रखी नाकारी प्रोपेगेंडा खे नाकाम बणाइनि। एक भेरो ॿीहर वाक़िआ आगाह कंदा हलूं। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त पाक फ़ौज ख़िलाफ़ हलंदड़ नाकारी मुहिम बर्दाश्त जोगी नाहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में चौधरी शुजात हुसैन चयो आहे त पाक फ़ौज हर ॾुखिये वक़्त में क़ौम जी मदद कई आहे। हुन चयो आहे त सियासतदान सियासी मामलनि खे पासे ते रखी नाकारी प्रोपेगेंडा खे नाकाम बणाइनि। आगाह कई पिया। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त पाक फ़ौज ख़िलाफ़ हलंदड़ नाकारी मुहिम बर्दाश्त जोगी नाहे।